मोबेवतन ईरानी एहतजाज जारी रखो ऐं इदारनि जो कंट्रोल संभाले वठो। अवाम वटि अमरीकी मदद जल्द पहुचण वारी आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ईरानी अवाम खे बग़ावत ते भड़काइण लाइ ट्वीट। ट्रंप चयो आहे त ईरानी मुज़ाहिरीन जे कातिलनि जा नाला महफ़ूज़ करे वठो, खेनि ॻरी क़ीमत अदा करणी पवंदी। मशीगन में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में मारिजी वियलनि जा मूंखे दुरुस्त अंग अखर नाहिनि ॿुधाया विया। 24 कलाकनि में ख़बर पइजी वेंदी। ईरानी मुज़ाहिरीन जी मदद बाबति पुछल सवाल जे जवाब में ट्रंप चयो त हुन जो जवाब सहाफ़ी बहितर सम्झी सघनि था। ख़बरू इदारे जो चवणु आहे त डोनाल्ड ट्रंप अमरीकी शहरनि खे ईरान छॾण जो मशवरो ॾेई छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी धमकियुनि ते ईरान जो सख़्त रद्द अमल। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका फ़ौजी ऑपरेशन कयो त ईरान बि तयारु आहे। महांगाई ख़िलाफ़ जाइज़ एहतजाज खे तस्लीम कयो। उन बावजूदि साज़िश तहत मुज़ाहिरनि खे पुरतशदद बणाए वियो जीअं ईरान ख़िलाफ़ ॿाहिरीं फ़ौजी ताक़त जो इस्तेमालु करे सघिजे। ईरान जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त कंहिं बि जारीअ जो सख़्तीअ सां जवाबु ॾिनो वेंदो। अमरीकी जारीअ जी सूरत में अमरीकी अॾनि ऐं हमलनि लाइ इस्तेमालु थींदड़ मुल्कनि खे बि निशानो बणाईंदासीं। जून 2025 जे मुक़ाबले में अॼु दिफ़ा वधीक मज़बूत आहे। ईरानी फ़ौज जे सरबराह मेजर जनरल अमीर हातिमी चयो आहे त गुज़िरियल 6 महीननि में अमरीका ऐं इसराइल जे ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ भरपूर तयारी कई आहे। ईरानी फ़ौज इसराइल सां 12 ॾींहं जंग जे मुक़ाबले में अॼु वधीक बासलाहियत ऐं मज़बूत आहे। ईरान ते हमले जूं धमकियूं कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। अमरीका विगोड़नि खे बहानो बणाए हमले जी कोशिश न करे। अहिड़ो को बि क़दम विच ओभर में तबाही जो सबबु ऐं आलमी सलामती लाइ ख़तरो बणिजंदो। रूस बि ट्रंप सदर खे ख़बरदार करे छॾियो। रूसी अख़्तियारनि जो चवणु आहे त ईरान में मसनूई तौर भड़कायल एहतजाज घटिजी विया आहिनि। कतर जे वज़ीर आज़म जो ईरान जे आला क़ौमी सलामती काउंसिल जे सरबराह सां फ़ोन ते राब्तो। कतर जे परॾेही वज़ारत मूजिबि वज़ीर आज़म शेख मोहम्मद बिन अब्दुर्रहमान सां हाणोकी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। कतरी वज़ीर आज़म शिकतान जे पुरअमन हल लाइ समूरियुनि कोशिशुनि जी हिमायत कई। कलात में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन फितनतुल हिंदुस्तान जा 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि 12 जनवरी ते दहशतगर्दनि जी मौजूदगी वारनि ते ऑपरेशन कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेस जे जवाननि दहशतगर्दनि जे थाकनि खे मौसर नमूने सां निशानो बणायो, जंहिं दौरान भारतीय प्रॉक्सी फितनतुल हिंदुस्तान सां तालुक़ रखंदड़ 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि इलाइक़े में केतिरनि ई दहशतगर्द सरगर्मियुनि में मुलहस हुआ। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद मिलियो आहे। ISPR तर्जुमान वाज़े कयो त नेशनल एक्शन प्लान तहत वफ़ाक़ी एपेक्स कमेटी जी मंज़ूरी सां शुरू कयल अज़म इस्तेहकाम ऑपरेशन तहत दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रहंदियूं। So I wish to invite attention of the Minister for Planning, Development and Special Initiatives to a matter of urgent public importance regarding federal takeover of rupees 465 billion Lahore Bahawalnagar motorway project in violation of federal fiscal dues. कतई तौर पर ऐसी कोई बात नहीं है। एक पेनी भी PSDP में जो प्रिंटर स्कीम्स हैं उनमें से इस प्रोजेक्ट के लिए एक पेनी भी नहीं दी जा रही। ये सिवियर ब्रीच है सर, द नेशनल फिस्कल पैक्ट। सर आप मुझे बताइए कि अगर पंजाब के प्रोजेक्ट्स फंड करने लगेंगे तो क्या सिंध, बलूचिस्तान फिर खैबर पख्तूनख्वा भी आ जाए सर? सवाल ये तो ज्यादती है बाकी सूबों के साथ। कि सखर हैदराबाद मोटरवे ये हमारे
गवर्नमेंट की सबसे ज्यादा ये तरजीही बुनियाद पर टेक ओवर करने वाली ये स्कीम है, बनाने वाली है। हमें आपकी नीयत का भी पता है और आपके तरीके वारदात का भी पता है। जनाब स्टेट मिनिस्टर साहब काबिल एहतराम, उनको जो बाबू लोग लिख के देते हैं वो यहाँ के पढ़ के सुना देते हैं, इस पर मुझे कम से कम तसल्ली नहीं हो सकती है सर। हैदराबाद, सक्कर, अगर आप पूरे पाकिस्तान के साथ सिंध को मिलाना चाहते हैं, तो अगर आपकी नीयत ठीक है तो मिनिस्टर आके यहाँ पर पॉलिसी स्टेटमेंट दे, जो कि वजीर आजम साहब ने कमिटमेंट की और उनकी कमिटमेंट पर भरोसा है। लेकिन मैं फिर कहता हूँ, नालायक टीम के साथ काम नहीं हो सकता। सखर हैदराबाद मोटरवे मंसूबे जी रक़म लाहौर बावलनगर मोटरवे ॾांहुं मुंतक़िल करण जो इंकशाफ। लाहौर बावलनगर मोटरवे खे वफ़ाक़ी तहवील में वठण बाबति पीपल्स पार्टी MNA नवीद कमर क़ौमी असेंबली में ध्यान छिकाए नोटिस पेश करे छॾियो। पीपल्स पार्टी जी शर्मिला फारूकी ॻाल्हाईंदे चयो त सखर हैदराबाद मोटरवे जी रक़म लाहौर बावलनगर मोटरवे ॾांहुं मुंतक़िल कई पई वञे। मनसूबा बंदी वारे मुमलकती वज़ीर उर्मगान सुबहानी पारां सखर हैदराबाद M6 मंसूबे जी रक़म मुंतक़िल थियण जी तरतीब। PP मेंबर आगा रफ़ी ॻाल्हाईंदे चयो त मौजूदा हुकूमत जी नियत ऐं तरीक़ेकार वारदात बाबति चङी रीति ॼाणियूं था। हिन हुकूमत ऑर्डिनेंस बेसदर जी सही खां सवाइ जारी करे छॾियो। बहितर आहे त अलीम खान ऐं एहसन इक़बाल पाण अची वज़ाहत पेश कनि। स्पीकर ध्यान छिकायो नोटिस मनसूबाबंदी बाबति स्टैंडिंग कमेटी ॾांहुं माणे छॾियो। महमूद खान अचकज़ई क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर मुक़रर थींदो। हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर विच में इतफ़ाक़ थी वियो। ज़रीन मूजिब महमूद खान अचकज़ई गॾियल अपोजिशन जो अकेलो उम्मीदवार हूंदो। स्पीकर आया सादिक PTI अॻवान सां मुलाक़ात दौरान महमूद खान अचकज़ई खे अपोजिशन लीडर मुक़रर करण जी ख़ातिरी कराए छॾी। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त जुमे ते थींदड़ क़ौमी असेंबली इजलास में असांजो अपोजिशन लीडर ई हूंदो। अचकज़ई जे मुक़ाबले में कंहिं बि पार्टी उम्मीदवार नाहे बीहारियो। सिंध मुल्क जो वाहिद सूबो आहे जिते महांगे इलाज बि मुफ़्त में थिए थो। माण्हू परॾेह मां बि इलाज कराइण लाइ सिंध ईंदा आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो कराची में जना मेडिकल यूनिवर्सिटी में 7 कॉन्वोकेशन खे ख़िताब। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंध मेडिकल कॉलेज जो बुनियादु रखियो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी जे कोशिशुनि सां उहो मेडिकल कॉलेज यूनिवर्सिटी बणियो। इन कॉन्वोकेशन में शिरकत मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। सदर आसिफ जरदारी को भी धोखा दिया गया और उनके साथ भी बारीक वारदात डाल दी गई। हमने जाली डिग्रियां सुनी हैं, जाली अदवायात का सुनते हैं, जाली मैंडेट सुनते हैं, लेकिन जाली ऑर्डिनेंस पहली दफा। हमारा ख्याल है कि ऐसी गलतियां जो हैं वो पाकिस्तान अफोर्ड नहीं कर सकता। लिहाजा इस किस्म की गलतियों से जो है मुल्क को और इस कोalition को नुकसान पहुंचने का खतरा है। कि PIA ये कह रहे थे कि बहुत बड़ा काम कर लिया है, 135 अरब रुपया दिखाकर 10 अरब रुपए में बेचती। ये तो डे लाइट रॉबरी है, ये तो डकैती है, ये तो फ्रॉड है एक जो लोगों के साथ किया गया है। पीपल्स पार्टी जाली सदारती ऑर्डिनेंस के मुल्क ऐं हुकूमती इतिहाद लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में पार्लियामेंट हाउस ॿाहिरां ॻाल्हाईंदे पलोशा खान वफ़ाक़ी हुकूमत सदर ज़रदारी खे बि धोखो ॾिनो। सदर जे नाले सां ऑर्डिनेंस जारी थियो ऐं सदर खे ख़बर ई न आहे। असां जाली डिग्रियूं त ॿुधियूं हुयूं, ही जाली ऑर्डिनेंस पहिरियों भेरो ॿुधो। हुकूमत होश खां कमु वठे, मुल्क अहिड़ियुनि ग़लतियूं बर्दाश्त नथो करे सघे। पीपल्स पार्टी अॻवान चौधरी मंज़ूर चयो त PI खे 135 अरब न पर रुगो 10 अरब रुपयनि में खपाए क़ौम सां धोखो कयो वियो। हुकूमत निजकारी ज़रिए खसारे खे नेशनलाइज़ ऐं नफ़े खे प्रोवाइडेस करे रही आहे। पीपल्स पार्टी निजकारी बाबति हक़ीक़तूं क़ौम जे साम्हूं आणींदी।
चीफ मिनिस्टर खैबर पख्तूनख्वा आए, सिंध के एक सीनियर वजीर सईद गनी साहब का इस्तकबाल किया, वो अजरक पहनाई गई। अब अभी हैदराबाद में गए तो तनकीद करना भी शुरू कर दी, नाम लेकर निशाने बनाने भी शुरू कर दिए। आपको जो एहतराम दिया गया आपने उसकी लाज नहीं रखी, आपको वेलकम भी किया गया, आपको सिक्योरिटी प्रोवाइड की गई, तो आपको 4-5 घंटे किसी ट्रैफिक में फंसा के हमें क्या मिलना था। इन तमाम चीजों का नाजायज फायदा लिया गया और फिर एक दफा 9 मई जैसा वाकया कराची में दोहराया जाए। जिस तरीके से मीडिया की गाड़ियों को शिटोड़े गए, सहाफियों को जदोकोब किया गया, जो कि पीटीआई की एक पुरानी रवायत रही है, मैं समझता हूँ कि ये वही इंतशारी सियासत है जिसकी वजह से हमारा और पूरे पाकिस्तान का आपसे इख्तिलाफ है। हमारी शराफत का वो नाजायज फायदा लिया गया। 8 फरवरी को ना ही कोई पहिया जाम होने दिया जाएगा, ना कोई दुकान बंद होने दी जाएगी, ना कोई हड़ताल होने दी जाएगी। असां केपीजे वॾे वज़ीर खे दिल सां इज़त ॾिनी, पर सोहेल आफरीदी मिलियल इज़त जी लॼ न रखी। पीटीआई वारनि सिंध हुकूमत जी शराफ़त जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो ऐं कराची में 9 मई वरचाइण जी कोशिश कई वई। हुकूमत सख़्त कार्रवाई करे पई सघे, उन बावजूदि असां सब्र जो मुज़ाहिरो कयो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम जी प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जील इनाम चयो त कराची वासियुनि पीटीआई जे मुनफ़ी सियासत खे रद्द करे छॾियो। उन्हनि जो क़ौमी दायरा में अची सही नमूने सियासत करण जो को मूड ई न आहे ऐं ही पंहिंजी सियासत जो तरीक़ेकार तब्दील करण लाइ तयार ई न आहिनि। 8 फरवरी ते कंहिंखे बि ज़बरदस्ती फिथारो हड़ताल करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध काबीना फ्लड एमरजेंसी लाइ 6.1 अरब रुपया रखण ऐं रेस्क्यू 1122 खे ज़िले सतह ताईं वधाइण लाइ फंड्स जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिजावल ऐं शिकारपुर में रोडनि जी तामीर, गवर्नर हाउस ऐं सीएम हाउस जे मुलाज़िमनि जी हेल्थ इंश्योरेंस जी बि मंज़ूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। वॾे वज़ीर पारां सूबे में तरक़ियाती मंसूबा वधीक तेज़ करण ऐं चूंडियल नुमाइंदनि खे पंहिंजनि तकनि में तरक़ियाती मंसूबनि जी निगरानी करण जी हिदायत। सिंध आर्किलाइजीज़ रिकॉर्ड खे महफ़ूज़ करण ऐं शौकत खानम ट्रस्ट जे टैक्स छूट जी मंज़ूरी बि ॾिनी वई। शर्जील मेमन चयो त सिंध काबीना तालीम, सकाफ़त ऐं सिक्योरिटी बाबति मुख़्तलिफ़ मंसूबनि जी मंज़ूरी ॾिनी। सिंध हुकूमत हैदराबाद ऐं सखर मोटरवे लाइ पंहिंजे हिसे जा 10.4 अरब रुपया अदा करे चुकी आहे, पर उन बावजूदि मंसूबे ते कमु शुरू न आहे थियो। जुडिशियल कमीशन सिंध हाई कोर्ट जे 10 एडिशनल जजिस खे मुस्तक़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। जुडिशियल कमीशन जे इजलास दौरान 2 जजिस जे मुद्दे में 6 महीना वाजिबी मंज़ूरी। मुस्तक़िल थींदड़ जजिस में जस्टिस निसार अहमद बुमरो, जस्टिस हैदर अदा, जस्टिस रियाज़त अली साल ऐं जस्टिस जान अली जुने जो शामिल। जस्टिस मोहम्मद जाफ़र रज़ा, जस्टिस उस्मान आदि, जस्टिस मीरा मोहम्मद शाह बि मुस्तक़िल थी विया। जस्टिस ख़ालिद हुसैन चाणी ऐं जस्टिस फैज़ुल हसन शाह जे मुद्दे में 6 महीननि लाइ वाद जी मंज़ूरी। क़ौमी अमन पैगाम कमेटी जे डीजी आईएसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी सां मुलाक़ात। डीजी आईएसपीआर चयो त दुश्मन जी नफ़सियाती जंग जे मुक़ाबले लाइ अवामी शऊर ऐं सचाई ते ॿधल बयानो अहम हथियार आहे। अॻुवाणनि पारां क़ौमी बयान खे हथी वठाइण लाइ मुकमल सहकार जी ख़ातिरी। पाक फ़ौज सां मुकमल तौर ते ॿधी जो इज़हार। हुरन जे रूहानी पेशवा पीर पागारे चयो आहे त पाकिस्तान असांजी इज़त आहे, जंहिंजो तोहफ़ुज़ फ़ौज करे रही आहे। फ़ौज जो हर सूरत में साथ ॾियो। पीर पागारे ठकराटे जे ॻोठ कलरो खां पोइ साल भट्ट जे ॻोठ फ़क़ीर गाजी राजड़, फ़क़ीर सदोरो महर ऐं ॿियनि ॻोठनि में पहुची मुरीदनि खे दीदार करायो ऐं दुआ घुरी। पीर पागारे मुरीदनि खे ख़िताब कंदे चयो त पंहिंजनि ॿारनि खे ख़ासि तौर ते न्याणियुनि जो ख़ासि ख़्यालु रखो। न्याणियुनि खे आला तालीम ॾियारियो त जीअं हूअ पंहिंजे ॿारनि जी बहितर तरबियत करे सघनि।
आईजी सिंध दादू पुलिस जे मुबैना मुक़ाबले में नौजवान नादर जमाली जे मारजण वारे वाक़े जी अदालती जांच लाइ घरू खाते खे ख़त लिखी छॾियो। आईजी सिंध पारां लिखियल ख़त में ॼाणायो वियो आहे त दादू में 6 ऐं 7 जनवरी ते थियल वाक़िअनि जी अदालती जांच कराई वञे। नादर जमाली जे मारजण वारे वाक़े ख़िलाफ़ समूरी सिंध में एहतजाज हलंदड़ आहे। कराची में टैंकर्स ऐं हाइड्रनट्स ज़रिए पानी फराहमी बंद करण जो फैसलो। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब फैसले की तस्दीक करे छॾी। मेयर वाटर कॉर्पोरेशन के आला अमलदारनि खे मुतबादिल निज़ाम जोड़ने की हिदायत कंदे चयो त कराची में मौजूद समूरन 7 हाइड्रन्ट्स के आहिस्ते आहिस्ते ख़त्म करे लाइननि ज़रिए पानी फराहम कियो वञे। जैकाबाद डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस में पेंशन फंड्स में गोबेन की जांच मुकम्मल। 8 जाली आईडीज ब्लॉक करने की सिफारिश। नेब सखर की सिफारिश ते नाणे खाते जांच रिपोर्ट आला ऑफिसरनि ॾांहुं माणे छॾी। नाणे खाते मूजिब 8 जाली पेंशन आईडीज की निशानदी कई वई। सभई ब्लॉक करे गैर कानूनी अदायगियूं रोकी वञनि। पनियाकिल जी मोबाइल मार्केट में 2 दुकानन के बाहि लगी वही। सामान सड़ी खाक। मोबाइल मार्केट में 2 दुकानन के बिजली के शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी वही। दुकानन में पियल समूरो सामान सड़ी वियो। इतला ते फायर ब्रिगेड अमले बाहि ते ज़ाब्तो आंदो ऐं वधीक दुकानन के सड़ण खां बचाए वरितो। तंगवाणी ऐं बरपासे में ओड़ी जा अञा वधीक हिकु ॿाहिरो हयाती विञाए वेठो। ॻोठ साईंदाद गुजराणी में नींगर ज़काउला ओड़ी वॻे दम ॾिनो। गुज़र ॾींहुं फोती नींगर जी भेण 5 वरनि जी कर्मा ख़ातून बि ओड़ी वॻे फोत थी वई हुई। 1 महीने में फोत थियल ॿारनि जो अंग 8 थी वियो। सिहत खाते को बि तहरक न वरितो।